दोस्तों असां मौजूद आहियूं हींअर चेलार ऐं मिठी रोड ते ऐं हिते थर जो तमामु ख़ूबसूरत पखी मोर तव्हांखे नज़र ईंदो हूंदो ऐं असां सां गॾु कुझु असांजा दोस्त मौजूदु आहिनि एडवोकेट शौकत रहमू, सलेमान रहमू ऐं उन सां गॾोगॾु असांजे दोस्त मुस्तफ़ा समेद मौजूदु आहे ऐं उन सां गॾु कामरेड सिकीलतो रहमू असांजे जिन फ़ोटोग्राफी सेशन करे रहिया आहिनि। सो अचो दादा, सभ खां पहिरीं असां मोरनि जे मुतालिक़ साईं एडवोकेट शौकत साहब खां ॻाल्हाईंदासीं। त साईं, मोरनि जे बारे में चंद लफ़्ज़। मोर थर जी ख़ूबसूरती आहे, थर जो सूंहं आहे, थर जी हुसन आहे ऐं ही तव्हां ॾिसो पिया ऐं केॾो न थर जे अलाह ताला जी वॾी नेमत आहे जे थर खे इन ख़ूबसूरत पखी सां ऐं नवाज़ियो आहे जेको तव्हांजी भिटनि ते तव्हांजो ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत पखी आहे ऐं वधीक तव्हांजो सलेमान रायमो ऐं कुझु साईं सलेमान साहब, चवंदा आहिनि त असां जेको थरिया आहियूं, थर सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहियूं, इहो घणो करे असां न कॾहिं मोर खाधो आहे न ई कॾहिं मोर जो शिकार करण जी असांजी दिलि चवंदी आहे। इन जे मुताबिक़ तव्हांजा छा कमेंट्स आहिनि? ॾिसो, असांजा जेके शाइर आहिनि, जेके हिसास माण्हू आहिनि, उहे बि माना थर जा शाइर आहिनि। उहे चवंदा आहिनि, उहे दुआ जेके ॾींदा आहिनि उहो बि इन बैत सां ॾींदा आहिनि त मोर टहुके तुंहिंजे वेड़े दुआ ॿी कहिड़ी घुरंदो साऊं। इहा ई दुआ माना शाइर ॾींदा आहिनि पंहिंजे दोस्त जी ख़ुशहाली लाइ, आसूदी लाइ। आउं चवंदो त मोर असांजो शाहकार पखी आहे ऐं थर जेको फितरत सां भरियल ख़ितो आहे, जिते मोहबत आहे, जिते मोहबत जो वॼाइण आहे, उते मोर आहिनि, मोरनि जा पखी आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आउं वाज़े ऐं चिटी कंदुसि त इहे फितरत जो शाहकार मोर ऐं हरण उन्हनि इलाइक़नि में, उन्हनि सीमनि में आहिनि जिते अॼु बि असांजा हिंदू रहनि था ऐं असीं जिते अॼु हींअर बीठा आहियूं, इहा सीम हिंदुनि जा पट आहिनि, हिंदुनि जा जेको आहिनि। उन्हनि फितरी हुसन खे बचायो आहे, मोरनि खे बचायो आहे, जंगली जीवत खे बचायो आहे, हरणनि खे बचायो आहे ऐं हिननि वणनि खे बचायो आहे ऐं वणकार बि आहे। थर ख़ुशहाल आहे, सरसब्ज़ आहे, आबाद आहे ऐं आउं चाहींदुसि त असां सभई माण्हू, थर जा माण्हू इहो ई रोल अदा करियूं त इन में थर में सावक बि हुजे, वणकार बि हुजे, मोर बि हुजनि, हरण बि हुजनि ऐं थर जी माण्हू आबाद हुजनि। वाह वाह, महिरबानी। अदा, असां साईं सिकीलतो रहमो सां कुझु पुछंदासीं मोरनि जे बाबति। त साईं, हिकिड़ो त थर में जेको बीमारी वॻे मोरनि जो जेको मौत थियो, उन जे मुतालिक़ तव्हां वटि कहिड़ी इंफॉर्मेशन आहे? ऐं असांखे इहो ॿुधायो त हींअर जेको असां हिते छाछेर रोड ते मौजूदु आहियूं ऐं हिते तमामु घणी तादाद में असां मोर ॾिठासीं, ॾाढी ख़ुशी थी। हालांकि माण्हू चवंदा आहिनि अमेरिका वञे, कैनेडा वञे या दुनिया जे कंहिं बि कुंड में वञे, पर जॾहिं मोर खे ॾिसंदो आहे त दिलि चवंदी आहे त यार छा त ख़ूबसूरत पखी आहे, थर वञिजे। सो अचो त साईं सिकीलतो रहमो खां चंद असां महिरबानी। आफ्ताब जीअं सलेमान ॻाल्हि करे वियो त मोर जेको आहे उहो असांजे इन देश जी सुञाणप आहे ऐं यकीनन तव्हां बीमारी जी ॻाल्हि कई त राणी खेत नाले सां हिकिड़ी जेका बीमारी आहे उहा हिन पखी खे नायाब कंदी पई वई। पर थर जेको ओपन म्यूज़ियम आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे ऐं हिते जॾहिं असीं पहुतासीं, मोरनि खे असां ॾिठोसीं, वणनि जी सरछाई ॾिठीसीं, असांखे पंहिंजो शानदार मादी यादि आयो ऐं यकीनन असां ख़ुशनसीब माण्हू आहियूं जिन जो तालुक़ु अहिड़े ख़ूबसूरत खिते सां आहे। हिकिड़ी आम ॻाल्हि त सिकंदर आज़म जॾहिं सिंध फ़तेह कई हुई त उन वक़्त में जॾहिं मोर जा पख उन पंहिंजी माउ ॾांहुं मोकिलिया हुआ त उनजी माउ चयो त जंहिं देश में पखी एॾा ख़ूबसूरत आहिनि त उनजा माण्हू केॾा ख़ूबसूरत आहिनि। ज़बरदस्त, हिकिड़ी ॻाल्हि सही, महिरबानी सां गॾु आउं ऐड कंदुसि। जी साईं। जॾहिं राणी खेत जी बीमारी आई हुई ऐं हिते मोर मुसलसल मरी रहिया हुआ त असां मिठी जे माण्हुनि मोरनि जी फाता लाइ तॾो विछायो ऐं मोरनि जी फाता ऐं आउं सम्झां थो दुनिया जी तारीख़ में इहो पहिरियों वाक़ियो हूंदो जो हिकिड़ो ख़ूबसूरत नाशाद समूह असांजो दोस्त शाइर आहे जंहिं अपनो मोरियो मरे गयो नाले सां हिकिड़ो शानदार ऐं दर्दीलो नज़म लिखियो। जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त सॼो नज़म यादि न आहे, अच्छा, पर उहो ॿुधायो साईं दोस्तनि खे। वरी महिरबानी। सो अदा, सिज लहण वारो आहे ऐं असीं हाणे पंहिंजी ख़ूबसूरत शाम मंज़िल ते रवाना थियूं था। थोरी देरि खां पोइ असां उमरकोट पहुचंदासीं। सो इहो असांजे सिंध जो तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो थर पार्क। आफ्ताब रहमू को इजाज़त ॾींदा, जिते हुजो ख़ुशि जो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। थैंक यू।